अस्सलाम वालेकुम। अॼु जो असांजो टॉपिक आहे बैकग्राउंड इरेज़र। बैकग्राउंड इरेज़र उहो सॉफ्टवेयर आहे जंहिंमें असां पंहिंजी कंहिं बि तस्वीर जो बैकग्राउंड इरेज़ करे सघूं था ऐं बैकग्राउंड इरेज़र जी लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। सभ खां पहिरियां जॾहिं असां बैकग्राउंड इरेज़र खे ओपन कंदासीं त असांजे साम्हूं हिकिड़ो सेंटेंस आहे लोड अ फ़ोटो। असां उनखे क्लिक करे पंहिंजी गैलरी मां उहा तस्वीर आणींदासीं जंहिंजो असांखे बैकग्राउंड क्लीन करिणो आहे। ठीक है, तो मां हिते हिकिड़ी तस्वीर खणी आई आहियां। हाणे मूंखे हिन जो बैकग्राउंड जेको आहे उहो इरेज़ करिणो आहे। डन करे बैकग्राउंड खे इरेज़ करण जा 3 ऑप्शन्स हूंदा आहिनि। हिकु ऑटो, ॿियो मैजिक ऐं टियों मैनुअल। सभ खां पहिरियां असां ऑटो खे इस्तेमालु करणु सिखंदासीं, सो इन खे क्लिक करे खणी आयासीं। हाणे असां इन जो जेको बैकग्राउंड आहे उहो क्लीन कंदासीं। उन जे लाइ असां पहिरियां ऑटो जी मदद वठंदासीं। ऑटो सां खणी करे जेको बैकग्राउंड असांखे क्लीन करिणो आहे असां उनखे थोरो रब कंदासीं त उहो मतिलबु सॼो क्लीन थी वेंदो। ॾिसो लाइक दिस। ठीकु आहे, मुंहिंजो सॼो बैकग्राउंड क्लीन थी वियो आहे, पर टाए जे भरिसां अञा मसइलो थिए थो। इन जे लाइ असांखे वापसि इनखे अंडू करे ऐं इनखे ॿीहर असांखे तस्वीर खे मतिलबु तस्वीर जो बैकग्राउंड इरेज़ करिणो आहे। त इनखे वापसि उअं ई करण जे लाइ हिन तीर खे असां क्लिक कंदासीं। ठीकु आहे, हाणे असांजो मतिलबु ऑटो सां इहो कमु न थियो त असां मैजिक सां उहो करे ॾिसंदासीं। ठीकु आहे, मैजिक खे क्लिक कयोसीं। हाणे ॾिसो एक्सपेक्टेंट मैजिक साइज़ इहो लिखियलु आहे न। असां इन सां मैजिक वारे जी साइज़ वधाए सघूं था। 2 डॉट्स आहिनि, हिकिड़ो मथियों ऐं हिकिड़ो हेठियों। असां हेठिएं डॉट खे जी मदद सां मतिलबु उनखे पकिड़े करे मथिएं डॉट सां पंहिंजो बैकग्राउंड इरेज़ करे सघूं था। पर यादि रहे त जेको मथियों डॉट आहे उहो तस्वीर जे अंदरि न वञे। लाइक दिस। अगरि ईअं थी वेंदो त असांजी तस्वीर जेका आहे उहा सॼी ख़राबु थी वेंदी। इन जे लाइ असां इनखे वापसि अंडू करे, ठीकु आहे, इनखे असां मतिलबु प्रॉपरली असां इनखे ख़्याल सां इरेज़ कंदासीं। ठीकु आहे, त तव्हां ॾिसो त हिते माना सुठे तरीक़े सां असांजो बैकग्राउंड इरेज़ थी वियो आहे। हाणे असांखे इनखे ट्रांसपेरेंटली ॾिसण जे लाइ डन खे क्लिक करे ॾिसो त अञा इलाही मिस्टेक्स आहिनि जेके असांखां रहिजी वियूं आहिनि। इन जे लाइ असांजो 3rd ऑप्शन हूंदो आहे। जेके सन्हियूं मिस्टेक्स आहे उन जे लाइ 3rd ऑप्शन हूंदो आहे मैनुअल। असां मैनुअल खे क्लिक करे उनजी मैनुअल साइज़ खे वधाए जेके रहियल मिस्टेक्स हुयूं असां उनखे क्लीन कंदासीं। ठीकु आहे, वापसि असां इनखे डन करे ॾिसंदासीं त इहो केतिरो थियो आहे। ठीकु आहे, वरी हिनजी स्मूथनेस थोरी वधाईंदासीं। हे 5 ते थी वियो। ठीकु आहे, तव्हां ॾिठो त मुंहिंजी तस्वीर जेका आहे बहितरीनु अंदाज़ में उनजो बैकग्राउंड इरेज़ थी चुको आहे। हाणे असां इनखे सेव कंदासीं। ठीकु आहे, असांजी हीअ तस्वीर सेव थी वई। हाणे हिन तस्वीर खे वधीक ख़ूबसूरत बणाइण जे लाइ असां वधीक इनखे पिक्सल लैब में आणे हिन ते कमु कंदासीं ऐं असांजो नेक्स्ट वीडियो पिक्सल लैब ते ई आहे।